हिन डिजिटल एज में जिते माण्हू ॾींहों ॾींहुं नयूं नयूं शयूं इन्वेंट कंदा वञनि था ऐं ही असांजी दुनिया डिजिटलाइज़ थींदी वञे थी, इन सां गॾोगॾु कुझु नुक़सानात बि ॾिसण में अचनि था। हिन डिजिटल एज में जेको सभु को वधीक नुक़सानु माण्हुनि खे भोगणो पियो आहे उहो इहो आहे त माण्हू किताबुनि खां इंतिहाई परे थी विया आहिनि। किताब हिकु अहिड़ो रिसोर्स हूंदो आहे जंहिंखो इंसानु इंफॉर्मेशन हासिलु कंदो आहे, इंसान जे अंदरि शऊर डेवलप थींदो आहे, लेकिन ही इंतिहाई वॾो अलमियो आहे जो अॼु जे हिन डिजिटलाइज़ एज में असीं किताबनि खां परे थी विया आहियूं। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां DC चौक ते, जिते अवामी बुक हाउस पारां हिकु बुक फेयर ऑर्गेनाइज़ कयो वियो आहे शहीद ख़ुर्शीद मस्तोई जे नाले सां। वधीक हिते बुक फेयर जे ऑर्गेनाइज़र सां ॻाल्हाईंदासीं, माण्हुनि सां ॻाल्हाईंदासीं त हिन मेले जे बारे में उन्हनि जा छा तासुरात आहिनि। असल में मुंहिंजे ख़्याल में बहितरु आहे, स्पेशली असांजी जेकाबाद आवाम जे लाइ बहितरु आहे। जेतिरो असां बुक्स जे वेझो वेंदासीं तेतिरो असांखे हिस्ट्री ऐं दुनिया जी ख़बर पवंदी। छाजे करे असां अहिड़े एरा में रहूं था न, बुक्स खां अलावा ऐं मतिलबु इन डेवलपमेंट खां अलावा ॿियो को असांजो रस्तो न आहे तरक़ी करण जो। इन लाइ हिकु बहितरीनु स्टेप आहे, इहे थींदा रहणु घुरिजनि हिन सिंध में। दादा तव्हांजे सवाल में ई तव्हांजो जवाबु आहे, डिजिटल दौरु आहे। छो त माण्हू पेपर खां परे थी वियो आहे, स्क्रीनिंग जो दौरु अची वियो आहे। टेलीविजन हुजे, टेलीविजन खां पोइ हाणे मोबाइल आहिनि, टैबलेट्स आहिनि, लैपटॉप आहिनि। हाणे मोबाइल अहिड़ो गैजेट आहे जेको माण्हू 24 आवर्स गॾु आहे। उहो गॾु उन ते काफ़ी शयूं अहिड़ियूं एप्स आहिनि, टिकटॉक आहिनि, फेसबुक आहे, जेके सोशल मीडिया जो दौरु अची वियो आहे। उन में माण्हू घणो विछिड़जी वियो आहे। असांजो हीउ किताबुनि जी मेलो लॻाइण जो मक़सदु इहो आहे। हीउ पहिरियों दफ़ो कोन पिया लॻायूं, असांजी चौथों पंजो दफ़ो आहे। पहिरियों बि असां लॻायो आहे। हाणे जेको आहे असां जेको बि असां तालुक़ु रखंदड़ सहाफ़ी हुयो मरहूम ख़ुर्शीद मस्तोई साहिबु, उन जे नाले सां असां हीउ लॻायो आहे। छो त असां पाण सहाफ़ी आहियूं ऐं असांजो सहाफ़ी दोस्त हुयो, उन जूं जेके कयल ख़िदमतूं उनखे असां ख़िदमतनि खे साराइण जे लाइ असां उनजे नाले सां किताबी मेलो लॻायो आहे। हिन किताबी मेले में असां मुख़्तलिफ़ जेके आहिनि किताब रखिया आहिनि। सिंधी अदब आहे उनमें, अंग्रेज़ी अदब आहे उनमें तव्हांजो उर्दू अदब आहे। उनखे अलावा जेके आहिनि गैर निसाबी जेके आहिनि टेक्स्ट आहे उहो असां वटि हिते मौजूदु आहे। हाणे माण्हू हिकिड़ा चवनि था त हीअ जेका किताबनि जी आख़िरी सदी आहे। मां चवंदुमि न, हीअ आख़िरी सदी न, हीअ शुरूआती सदी आहे। ॾिसो दौरु मटिबो आहे, हर 100 साल खां पोइ दौरु वापसि मोट खाईंदो आहे। हाणे हीउ दौरु मोट खाइणो वञे थो। जेकॾहिं असां हिननि खे न ॿुधाईंदासीं किताबनि जी जेका अफ़ादियत आहे, किताबनि जी अहमियत छा आहे, जेकॾहिं असांखे तरक़ी करणी आहे त किताबनि जे पासे मोटिणो पवंदो। ऐं डिजिटल दौरु को स्क्रीनिंग को पोइ हिते हटिणो पवंदो। ऐं ॾिसो हाणे त आहिस्ते आहिस्ते इन्हनि शयुनि में बि थोरी उन्हनि जेको आहे रिस्ट्रिक्शन रखणु घुरिजनि। त जेको आहे जेका बि ऐप आहे उनमें हिकिड़ो इन जेके ऐप ठाहिण वारी कंपनी आहिनि उनखे रिस्ट्रिक्शन रखणु घुरिजनि। टिकटॉक आहे त उनखे घटि में घटि इहा रिस्ट्रिक्शन हुजे, 1 कलाक वधीक माण्हू उनखे न हलाए सघे। माण्हू हेॾे मोटंदो कीअं? इन दौर खां मोटाइण जे लाइ इन करे असां किताबनि जो मेलो लॻायो आहे। इन ते माण्हुनि खे डिस्काउंट ॾियूं था त जीअं हू किताबनि पासे अचनि, उन्हनि जो किताबूं पढ़नि ऐं उनजो चाह हिन पासे वधे। मां सम्झां थो त माज़ी में माण्हुनि वटि एतिरा मुआशी मसइला न हुया, असां वटि पढ़ाई जो रेशो घटि हुयो। हाणे हिन वक़्तु असांजो जेको मिडिल क्लास पैदा थियो आहे या जेको हेठे तबिके जा माण्हू आहिनि, उन्हनि जी वॾी में वॾी कोशिशि इहा आहे त असां पंहिंजी औलाद पढ़ायूं। ऐं अॻु लाइब्रेरियुनि जी खोट हूंदी, हाणे माण्हू लाइब्रेरियुनि में बि किताब पढ़नि था। हाणे किताबनि जो रुझान मुंहिंजे ख़्याल में वधियो आहे। अॻे किताब तव्हांखे स्टॉल घटि मिलंदा हुआ, हाणे स्टॉल वधीक आहिनि। ऐं अॻे डिस्कशन्स घटि थींदी, हाणे डिस्कशन वधीक आहे। अॻे असां वटि तालीम जो रेशो, माण्हुनि पढ़ियल माण्हुनि जो रेशो घटि हो, हाणे वधियो आहे। मां सम्झां थो मजमूई तौर ते किताबनि में पढ़ाई जो जेको रेशो आहे वधियो आहे। जी नाज़रीन, मेले जे ऑर्गेनाइज़र्स ऐं माण्हू जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो हीउ चवणु आहे त किताबनि जो जेको हिकिड़ो राब्तो माण्हुनि सां हुयो उहो हिकिड़ो जेको मुनक़ता थी वियो। हिन मेलनि जे ज़रिए उन्हनि राब्तनि खे दुबारा बहाल करे सघिजे थो। ऐं माण्हू जेके डिजिटलाइज़ एज में मुख़्तलिफ़ ऐप्स जी तरफ़ वञनि था, इन तरह जी एक्टिविटीज़, किताबी मेला, लाइब्रेरीज़ जेके आहिनि उनखे वापसि उन पढ़ाई जे हिकिड़े ट्रैक ते जेको आहे उहे आणे सघिजे थो। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगेरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।